नाज़रीन, जाम नवाज़ अली में तेल जा अघ घटिजण बावजूद भाड़ा न घटाया विया आहिनि, जंहिं करे शहरी परेशान आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। निगरान हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में घटिताई बावजूद ट्रांसपोर्ट माफ़िया अञा ताईं किराए में घटिताई न कई। जाम नवाज़ अली नवाबाद बेरानी आवाम धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो ई मुतालबो आहे त बराए महिरबानी किराया घटि कया वञनि, ग़रीब आवाम खे को पैकेज ॾिनो वञे। तेल लही वियो आहे त ट्रांसपोर्ट वारा अञा ताईं रुपयो बि रिआयत कोन था कनि। छिकियो ठाहिण किरायो हींअर कराची कोच वञे पई, मज़दूर माण्हू वीचारा रोज़ी लाइ वञनि था, उन्हनि खां बि हींअर छिके किरायो साॻियो किरायो पिया वठनि। मज़दूर माण्हू आहियूं असां, हितां कराची वेंदा आहियूं मज़दूरीअ लाइ, ठीकु आहे। हींअर तक़रीबन जेको आहे तेल 1400 रुपया किरायो आहे, सम्झे। असां खां वरी बि उहो ई वठनि पिया। लथो तेल लथो आहे, न लथो आहे त बि माना असां सां उहो ई ज़ुल्म आहे। घटि लाइन ते जेके गाॾियूं अॻ में आहिनि उहे घटि कंदा, लिस्ट ठही मिलंदो असांखे त असां घटि करे सघंदा। हिननि वधीक मुतालबो कंदे चयो त डीसी सां गॾु मुख़्तियारकार जाम नवाज़ अली ऐं ॿिनि वसवारनि खे अपील था कयूं त किरायनि ते कंट्रोल करे त जीअं हितां जी आवाम खे रिलीफ न वञे। कैमरामैन ज़ाहिद अली खोसो सां गॾु गुलशन खोसो, धरती टीवी न्यूज़, जाम नवाज़ अली।